साईं तव्हांखे काई साहब खे सलाम। हिकु त साईं जेको अनाउंस कयो एकता जो ॾियारो, उनमें मुंहिंजी हिकिड़ी हम्बल सबमिशन आहे त पाण हमेशह टोपी अजरक पाईंदा आहियूं एकता ॾियारे ते, त उहो ज़रूरु पायूं। पर हिन दफ़ा हिकिड़ो ॿियो त असां सभई मास्क पाए ऐं इहो एकता जो ॾींहुं मल्हायूं। ऐं अगरि मुमकिन हुजे त एकता वारे ॾींहं ते असां जेतिरी वैक्सीनेशन कराए सघूं त उहा थी वेंदी, हिकिड़ो हेल्थी एसोसिएशन थी वेंदी एकता जी असांजी। तव्हां सां 100% सहमत आहियां। इट गोज़ विदाउट सेइंग के मास्क ज़रूरु पाइणु खपेनि। जेके बि एक्टिविटीज़ थियनि एकता जूं, भले तव्हां अजरक वारा मास्क ठाहे वठो, लेकिन मास्क ज़रूरु पाइणु खपनि। ऐं वैक्सीन त आउं त चवंदुसि त 5 डिसंबर ते एकता जो ॾियारो आहे, पर सुभाणे ई बल्कि अॼु ई लॻाइणु खपनि वैक्सीन। त मुस्तक़िल ताकी असीं जॾहिं एकता जो ॾियारो मल्हाए रहिया हुजूं तेसि ताईं असांजी सिंध जी 100% न बि त मोर देन 75% आबादी जेका आहे वैक्सीन थी चुकी हुजे। हीअ त मुस्तक़िल हिकिड़ी ड्राइव हलणु खपे, न कि असीं उन ॾींहं ते वैक्सीन करायूं, उन ॾींहं ते असीं ॿिया पंहिंजी एक्टिविटीज़ कयूं। बट टिल दैट टाइम ॻोठ ॻोठ छर जंग में मुख़्तलिफ़ ॻोठनि में इहो मैसेज ट्रेवल थियणु खपे त असांखे एकता जे ॾियारे खां अॻु इहो बि यूनिटी ॾेखारणु खपे त असीं हिकिड़ी सिविलाइज़ सोसाइटी आहियूं ऐं असां हिन खे वैक्सीन करायूं पिया। सो बिल्कुलु डॉक्टर साहब, आउं इतफ़ाक़ थो कयां तव्हां सां।